नाज़रीन, रोहिड़ी में टैक्सी स्टैंड ते चाबी चोर गाड़ी काहींदे मुज़ाहिमत ते ड्राइवर के ज़ख्मी करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ ड्राइवरनि एहतजाज कयो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्शर। रोहिड़ी नेशनल बैंक जी बराबर में जो टैक्सी स्टैंड है असां उते मौजूद आहियूं ऐं हिते जेको आहे टैक्सी ड्राइवरनि जो इहो चवणु आहे मीराणी बिरादरी जा ॿुधाया पिया वञनि ऐं जेके आया हुआ ऐं असांजी गाॾी जो जेको आहे शीशो भञी ऐं गाॾी जेको आहे फोड़ण जी उन्हनि कोशिशि कई ऐं हितां काइण जी कई ऐं गाॾी में पैसा बि पिया हुआ उहे बि जेके आहिनि खणी फरार थी विया आहिनि। ड्राइवर आहे गाॾी जो ऐं उनखे बि जेको आहे ज़ख़्मी करे ऐं भॼी विया आहिनि ऐं हिननि जेको आहे एहतजाज कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयो हिननि जो वधीक छा चवणु आहे। अयाज़ रियाज़ जब्बार मुनवर चारई टे भाइर आहिनि। चौथों मसइलो इहो आहे त वठि आहे हिते गाॾी खसियो आया गाॾी चई गाॾी हल हेॾे हल हुन चयो चाबी कढी घुमाइनि पिया चाबी खोले कढनि पिया गाॾी त मुंहिंजो भाउ मथां पहुची वियो पहुतो जो त हुनखे धक हणी शीशा भञी पैसा बि खणी विया ऐं गाॾी बि काइण खां बचे सजाए माण्हू दुकानदार डेंटर पेंटर इहे पहुता पोइ मोटरसाइकिल ते भॼी हलिया विया। असांजो मुतालबो आहे त हिन गुंडाई जी IG खां SP खां DSP खां SHA खां खे ॿधो वञे। असांजा ज़ुल्म आहे ईअं त हिते 4 ॼणा आया मोटरसाइकिलनि ते। ड्राइवर हर को पंहिंजे कमकार सां ॿाहिरि निकितल हुयो। हो जो आया चाबी अची हयो गाॾी खे चाबी हुननि जी न पई लॻे। हो तंहिं तरह मथां उस्ताद अची वली असां मालिक गाॾी जो उन हकल कयनि त बाबा छा मसइलो आहे छो था गाॾी खे वठो। हुन अहिड़ो कमु कयो जो पथर खणी गाॾी जो शीशो बि भॻऊं ऐं जेको आहे सिर हुनखे बि हयूं जंग में। गाॾी छॾे कॾहिं वञे नथो हेॾे होॾे सुवाल जे कढ आहे आया न त 4 ॼणा मोटरसाइकिल ते वाला पिस्तौल सां गाॾी खे खोलनि पिया। मालिक चयो छा आहे जेसिताईं मालिक उनखे बि धकयो शीशो बि गाॾी जो भॻऊं। असां हिननि टैक्सी ड्राइवरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त इन्हनि जो वधीक इहो चवणु आहे त 4 ॼणा हुया जेके 2 मोटरसाइकिलनि ते आया ऐं हिननि जेको आहे त गाॾी जी चाबी सां लॉक खोलण जी कोशिशि कई ऐं लॉक न खोली ऐं हिननि जेको आहे त शीशो भञी ऐं हिननि जेको आहे त पैसनि कढण जी कोशिशि कई ऐं गाॾी कढण जी कोशिशि कई ऐं पैसा बि जेके आहिनि 50,000 जो खणी फरार थी विया ऐं जेको गाॾी जो ड्राइवर आहे उनखे बि जेको आहे ज़ख़्मी करे ऐं हीअ जेके आहिनि फरार थी विया। हिननि जेको आहे त DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त असां उहे फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन मोहम्मद खलील शरदागढ़, नबी बख्शर, SS न्यूज़ रोहिड़ी।